नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। बिलावल भुट्टो ज़रदारी जी अॻवानी में कराची खां इस्लामाबाद लाइ निकितल अवामी मार्च जो मंज़िल ॾांहुं सफ़र जारी। बिलावल अॼु लाहौर में ख़िताब कंदो बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त हथ ठोके वटि रुॻो 3 ॾींहं बचा आहिनि। इस्तीफ़ा ॾेई घर वापसि वञे या हिमत अथसि त असेंबली टोड़े ऐं मैदान में अचे। इस्लामाबाद पहुची हथ ठोके खे हटाईंदासीं। अवाम ते मड़ियल वज़ीर आज़म रुॻो कूड़ ॻाल्हायो। सिलेक्टेड हर कम में यूटर्न वरितो। पंजाब में वॾा वॾा मनसूबा आसिफ़ अली ज़रदारी जे करे सीपेक तहत ठहिया। तव्हां जॾहिं बि कोशिशि कयो बेनज़ीर जो नालो अवाम जी दिलियुनि मां नथा कढी सघो ऐं पीपल्स पार्टी खे ख़तमु करण जा ख़्वाब ॾिसंदड़ पाण ख़तमु थी विया। बेइतमादी वारी रिथ जे हवाले सां असांजो होमवर्क मुकमिल ऐं नंबर कम पूरा आहिनि। ऑपोज़िशन पंहिंजो शौक़ु करे ॾेखारे। अंदाज़ो थी वेंदो वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं तहरीक इंसाफ़ जे MNA सां मुलाक़ात में ॻाल्हियूं। चवे थो तहरीक इंसाफ़ जा सभु मेंबर मुतहिद आहिनि ऐं असांजा इत्तेहादी बि असां सां गॾु आहिनि। मुख़ालिफ़ धुर वारनि ख़रीद ऐं विकिरे जी पिड़ी लॻाए छॾी आहे। 48 कलाकनि अंदरि बेइतमादी रिथ आणण जो चयो वियो पर 72 कलाक गुज़री विया रिथ न आई। मौलाना फज़ल रहमान जो लथल चेहरे मां सभु कुझु वाज़े नज़र अची रहियो आहे। बेइतमादी वारी रिथ नाकाम वेंदी। मौलाना फज़ल रहमान शहबाज़ शरीफ़ ऐं ॿियनि खे मुंहुं लिकाइण जी बि जाइ न मिलंदी। बिलावल जे मार्च जो रावलपिंडी पहुचण ते भली कार कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ऐं शफ़क़त महमूद जी प्रेस कॉन्फ्रेंस। फवाद चौधरी जो चवणु आहे त रूस जे यूक्रेन मामले ते पाकिस्तान जो मौक़िफ़ चिटो आहे। इमरान ख़ान फ़ौजी हल जी कॾहिं बि हिमायत न कई आहे। ॿिन्ही मुल्कनि में जंग ख़तमु थियणु घुरिजे। मुल्क में कोरोना वायरस विघे 7 मरीज़ फ़ौत हयात विञाईंदड़नि जो अंक 30,265 थी वियो। INCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 755 नवां केस रिपोर्ट करण वायरस जी शरह 2% रही। पेशावर दवा के ख़िलाफ़ ओबावड़ो में शिया उलमा काउंसिल जे सॾ ते शटरबंद हड़ताल एहतजाजी रैली कढी भिटाई चौक ते धरणो हयो वियो। ऐं ड्रखण लॻोठ क़ाइम ख़ान वधियो में चोरी जी वारदात दौरान ॻोठाणनि 3 चोरनि खे सोॻो करे वरितो। बाद में ॻोठाणनि चोरनि खे पुलिस हवाले करे छॾियो। मेड़ जे गाई मैसर रोड ते दुकान मां चोरी कंदे चौकीदार जी दांह ते शेर हिन चोर खे सोॻो करे वरितो।